रिपोर्ट शहबाज अली लगारी मीरपुर खाजे ताल के कोट गुलाम मोहम्मद जे इलाके ॾहों मेल वासी बिन भाइरनि नवीद ऐं वकार गोरचाणी समेत संदन साथी यामीन खास के लिए ऐवान सहाफ़त मीरपुर खास पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे छो त अॼु असांजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस में औरत सना खे हिरासत करण जे इल्ज़ाम हया विया आहिनि जेका असांजी सॻी पुफीअ जी नियाणी आहे उनखे इस्तेमालु करे असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करण जी कोशिशि कई वई। उन्हनि ॿुधायो त असांजो हिकिड़ो ई ख़ानदान आहे ऐं असांजो पाण में ज़मीन जी विरासत जे मामले ते पुराणो तकरार हलंदड़ आहे। अहिड़ो केस पाण अदालत में हलंदड़ बि आहे जंहिं सबबु हिननि ते अहिड़े क़िस्म जो अॻु बि साल 2016 में इल्ज़ाम हुयो जेको अदालत में कूड़ो साबित थियो। असांजी बिरादरी जा कुझु माण्हू बिलाजवाज़ अहिड़े क़िस्म जा ग़लति इल्ज़ाम हणी घर जी नियाणियुनि खे इस्तेमालु करे रहिया आहिनि जेको ग़लति अमल आहे। उन्हनि SSP ऐं DIG मीरपुर ख़ास समेत वसवारनि खां अपील कई आहे त संदन ख़िलाफ़ लॻल इल्ज़ाम जी शिफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे। अगरि असां अहिड़े क़िस्म जी का हरकत कई आहे या असां मथां लॻल अहिड़े इल्ज़ाम में का सदाकत आहे त असां ते कानून मूजिबि कार्रवाई थियणु घुरिजे। ॿी सूरत में असां मथां लॻल कूड़ा इल्ज़ाम हणंदड़नि मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।